नाज़रीन प्रोग्राम आवाम आडो में तव्हांखे भलीकार चऊं था। सुप्रीम कोर्ट पारां हिकु तारीख़ी फ़ैसिलो कयो वियो आहे। 3 अप्रैल ते थींदड़ जेका स्पीकर पारां रूलिंग हुई गैर क़ानूनी ऐं गैर आइनी ॼाणायो वियो आहे। जॾहिं त सदर ऐं प्राइम मिनिस्टर पारां मिली भगत सां जेकियूं असेंबलियूं टोड़ियूं वियूं उन्हनि खे पिणु बहाल कयो वियो आहे। जॾहिं त जेको अदम इतमाद जो जेको इजलास आहे 9 अप्रैल ते यानी सुभाणे करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले खां पोइ कुझु सवाल ज़ेर बहस आहिनि। इन्हनि सभिनी सवालनि जे जवाब लाइ असां गॾु मौजूदु आहिनि बहितरीनु राइटर सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िये निगार साईं इसहाक मंगरियो साहब। प्रोग्राम आवाम आडो में भलीकार चऊं था। महिरबानी। सॼी सिचुएशन जेकी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे ऐं सुभाणे जेको आहे 9 अप्रैल ते दुबारा वोटिंग जो जेको आहे उहो सिलसिलो जारी रहंदो। इन वोटिंग खां पहिरीं हिकिड़ो सवाल ॾाढो इम्पोर्टेंट आहे त इजलास कहिड़ो रुख इख्तियार कंदो सुभाणे जो, छो त PTI जेका अॻुवान आहिनि उहे चई रहिया आहिनि त असां इजलास में जेको आहे वॾियूं वॾियूं तकरीरूं कंदासीं ऐं जेको इजलास जो जेको टाइम आहे उहो ज़ाया कंदासीं। इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? हाणे ॻाल्हि हीअ आहे त पाकिस्तान जी सियासत में का बि हतमी ॻाल्हि त चई नथी सघिजे त छा हिकिड़े लम्हे में थी सघे थो, पर उर्फ़ाम में इहा ॻाल्हि ख़ुसूसन सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में सॼे पार्लियामेंट खे ॼण त हिकिड़ो ॿधी छॾियो आहे ऐं हिकिड़े ख़ासि हिदायतुनि ते हुनखे हुन करे छॾियो आहे। तंहिं करे इहो चई सघिजे थो त उन सुप्रीम कोर्ट जे ई फ़ैसिले जी रोशनी में हीउ सॼो इजलास हलंदो। हालांकि उन ते हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जे अहिड़े फ़ैसिले ते सख़्तु तनक़ीद थी रही आहे, मुल्की सतह ते बि क़ानूनदाननि में ऐं आलमी सतह ते बि, त हिकिड़ो पार्लियामेंट आहे जंहिंमें स्पीकर हिकिड़े ख़ासि हिन सॼे मुल्क जो जा चूंडियल एवज़ी आहिनि, उन्हनि खे तव्हां स्कूल जे हेडमास्तर वांगुरु कंहिं शागिर्द खे जीअं हेडमास्तर हिदायत ॾींदो आहे त तोखे हीअं कमरे में दाख़िलु थियणो आहे, तोखे हीअं वेहणो आहे, तोखे हिन टाइम ते पाणी पीअणो आहे, तोखे हिन टाइम ते मोकल मिलंदी, हिन टाइम ते तूं सबक़ु पढ़ंदे, त अहिड़े क़िस्म जी तनक़ीद बि हलंदड़ आहे। हालांकि पार्लियामेंट हिकिड़ो आज़ादु आहे, उन में हू केतिरियूं तक़रीरूं करे सघनि था, उन्हनि जो बि उनखे अख़्तियार आहे। अपोज़िशन लीडर छा ॻाल्हाए सघे थो, हुक्मरान पार्टी जा माण्हू छा ॻाल्हाए सघनि था, इहो सभु आहिनि। उन जे बावजूदि सुप्रीम कोर्ट जेके सफ़ा पार्लियामेंट खे हिकिड़ी जाइ ते ॿधी मुक़ररु करे छॾियो आहे त तव्हांखे हिन टाइम ते हीअं करिणो आहे ऐं हिन टाइम में ई फ़ैसिलो करिणो आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिले थियण खां अॻु में ई सुप्रीम कोर्ट इहो चई छॾियो आहे त 9 पार्लियामानी लीडर बि तव्हांखे उन ई ॾींहुं मुक़ररु करिणो आहे। माना अणसिधी तरह उन ईअं ॼण चई छॾियो त चूंडुनि जा नतीजा ई निकिरंदा। तंहिं करे इहो इन फ़ैसिले ते सुप्रीम कोर्ट जे इन डिसीशन ते क़ानूनदाननि में ऐं आलमी सतह ते मुल्की सतह ते बि वॾो बहस हलंदड़ आहे, जेको अॻिते अञा वधीक सियासी जलसनि ऐं सियासी पार्टियुनि में इहो बहस हेठि अचिणो आहे। अच्छा, इमरान ख़ान चई रहियो आहे त आई विल फाइट टिल द लास्ट बाल। अञा आख़िर कहिड़ी इमरान ख़ान जी जेकी हिकिड़ी बाल आहे उहा रही पई आहे, छो त मेजोरिटी जेका MNAs आहिनि उहे पिणु अपोज़िशन सां गॾु आहिनि, पर इमरान ख़ान इहो चई रहियो आहे त आई विल फाइट टिल द लास्ट बाल। ज़ाहिरिया हिकिड़ो ही सॼी जंग हिकु ई वक़्तु तमामु घण पासाई जंग आहे। उनखे पाण हिन सेंस में बि चई सघूं था एसाबनि जी जंग आहे। एसाबनि जी जंग में ज़ाहिरिया हुन वटि फ़िलहालु त जेको नज़र अचे पियो जेको त हुन वटि त हाणे त कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इहो ई टाइम बचियो आहे हुन वटि जेको सुभाणे पार्लियामेंट में जंहिं वक़्तु वोटिंग थियणी आहे, एतिरा ई टाइम हुन वटि बचियो आहे जंहिंमें हू मुल्क जो वज़ीर अज़म बि आहे, थी सघे थो ॿी का नशरी तक़रीर करे सघे थो, को ट्वीट बि करे सघे थो, का ॻाल्हि बि करे सघे थो। बाक़ी हूअं हुनजी सियासी इक़्तिदार जी उमिरि एतिरी बची आहे बज़ाहिर। बाक़ी हाणे हिन मुल्क में पॉलिटिक्स में कुझु बि थी सघे थो ऐं पाकिस्तान जे हिन ते का बि का हतमी राय ॾेई नथी सघिजे, त इहा ॻाल्हि बची आहे। बाक़ी हूअं बज़ाहिर ॿी त ॻाल्हि का बि अहिड़ी नज़र कान थी अचे जो आख़िरी बाल ते छा चवंदो। इहो आहे ज़रूरु त हू हिकिड़ो मुहज़िब सियासी पार्टीअ तौरु हिकिड़ो जमहूरी अंदाज़ में हुनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं अदम एतमाद जो वोट अक्सरियत सां पास थी वञे थो त हू पंहिंजो अपोज़िशन बेंचुनि ते वेहे ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे। इहो हिकिड़ो जमहूरी अंदाज़ आहे ऐं इहो को नई ॻाल्हि न आहे। सॼी दुनिया जे जमहूरी मुल्कनि में जापान में केतिरई हुक्मराननि जे ख़िलाफ़ु वज़ीर अज़म जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक हली थी आहे ऐं इसराइल में तमामु घणनि जे ख़िलाफ़ु अदम एतमादी
तहरीक थी आहे, हींअर बि इसराइली वज़ीर अज़म जे ख़िलाफ़ु जेका आहे सा आदम एतमादी तहरीक थियण वारी आहे। ईअं इंडिया में केतिरा ई दफ़ा थियो आहे ऐं वाजपेयी जेको इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में तमामु कामयाबु ॻाल्हियूं करण वारो हुकुमरान मञियो लिखियो वञे थो, उन जे ख़िलाफ़ु अदम एतमादी तहरीक थी वई, उहो पास बि थी वई ऐं उहो हाराए बि वियो ऐं वरी ॿीहर इलेक्शन में आयो। तंहिं करे हीउ हिकिड़ो जमहूरी अंदाज़ आहे ऐं असां उमेद था कयूं त उहा ख़ैर ख़ूबी सां सुभाणे पंहिंजे नतीजे ते पहुचंदो। तंहिं करे आउं त इहो ई इम्कान करे सघां थो। अच्छा, इमरान खान इहो बि चइबो त आउं पंहिंजी हुकूमत कंहिं बि सूरत में किरण न ॾींदुमि, ठीकु आहे, छो त तव्हां ॾिसो पिया अपोज़िशन इहो ज़ाहिर करे छॾियो आहे त हिनखे जेको आहे कामयाबी माणी आहे, पर इमरान खान अञा ताईं इहो चई रहियो आहे त मां पंहिंजी हुकूमत खे किरण न ॾींदुमि। असुल में सियासत में ऐं क्रिकेट में आख़िरी बाल ताईं का अॻु में राय नथी क़ाइमु करे सघिजे। तव्हां ॾिठो हूंदो त क्रिकेट मैच में कमेंटेटर कॾहिं बि टीम जेका बज़ाहिर नज़र पई अचे त हीअ इलेक्शन क्रिकेट में खटे वेंदी, उन जी अॻुवाट आख़िरी बाल खां अॻु में हू का बि अनाउंसमेंट न कंदो आहे त को हीअ टीम हाणे हाराए वई आहे या हीअ खटे वई आहे। उहो आख़िरी बाल खां पोइ ई अनाउंस थींदो आहे। इहो हिकिड़ो अख़लाक़ी तौर बि आहे। असांखे बि कंहिं बि सूरत में इहा ॻाल्हि नथा चई सघूं छो त वोटिंग थियणी आहे। वोटिंग में मुमकिन आहे हुनखे हिकिड़ी उमेदु हुजे त हीअ जेके मुंहिंजा इतादी हुआ ऐं जेके मुंहिंजा मुनहरिफ़ थियल अॻुवाण हुआ उहे मुंहिंजी ॻाल्हि खां मुतासिर थिया हुजनि, हू ॻाल्हि सम्झी विया हुजनि त मुंहिंजे ख़िलाफ़ु का वॾी आलमी साज़िश थी आहे ऐं हू उन में मोटिवेट थी विया हुजनि ऐं हुनजे ख़िलाफ़ु हुनजी हिमायत में वोट करे वञनि ऐं हुनजे मुखालिफ़ अदम एतमाद खे वोट न कनि। तंहिं करे इहो त हिकिड़ी हक़ीक़ी ॻाल्हि आहे। आख़िरी बाल ताईं चई सघिजे थो, कुझु बि थी सघे थो। अच्छा, तव्हांजो चवण जो मतिलबु इहो जेका अपोज़िशन जा MNAs आहिनि उहे बि इमरान खान जे हक़ में वोट ॾेई सघनि था, छो त अगरि इमरान खान तक़रीरूं पंहिंजी मुख़्तलिफ़ तरीक़े सां करे पियो ऐं फुल पंहिंजी कोशिशि करे रहियो आहे त जेको आहे MNAs खे मोटिवेट कजे ऐं जेको हिन रिथ में आहे उहा असांजो साथ ॾियनि ऐं मूंखे अपोज़िशन में रही करे उहो जेको अदम एतमाद जी रिथ में मुंहिंजी हिमायत में वोट ॾियनि। हा, हू जेका जंहिं एतमाद सां ॻाल्हि करे पियो न, हाणे ज़रूरी कोन्हे त अॻिलो केतिरो हुनखां मुतासिर थिए पियो या हू केतिरो मुतासिर थी रहियो आहे, पर ही ज़ाहिरी आहे पंहिंजो एसाबी तौरु ऐं नफ़सियाती तौरु हिकिड़ो दाव पेच आख़िरी टाइम ताईं बि इस्तेमालु करे पियो ऐं पंहिंजनि इतिहादियुनि खे, पंहिंजनि साथियुनि खे, पंहिंजे पार्टी वारनि खे जेके मिसाल 135 ताईं हुन पाण ॿुधायो आहे, उहे हिन वक़्त ताईं बीठा आहिनि जेके बज़ाहिर त हिन वटि हाणे सॼी इलेक्शन हू ॼण त हाराए चुको आहे, अदम एतमाद में बि हाराए चुको आहे ऐं वरी आख़िरी जेको आहे सो कोको जेको आहे हुनजे शिकस्त में जेको आहे सो सुप्रीम कोर्ट उहो ठोकियो आहे ऐं ज़ाहिरी आहे सुप्रीम कोर्ट हिन वटि त का बि ताक़त कान हुई न। सुप्रीम कोर्ट ते हिकिड़ी ताक़त जे अॻियां फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं उन ते बि सॼी दुनिया में जीअं आइन जी पासदारीअ जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, साॻिए तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते बि सख़्तु राय ॾिनी पई वञे त अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खे न ॾियणु खपंदो हो ऐं एॾो पाबंद करे जेको पार्लियामेंट खे हुन मुक़ररु कयो आहे उहो बि सुप्रीम कोर्ट जे दायरे अख़्तियार खां ॿाहिरि फ़ैसिलो आहे जेको हुन अजायो ॾिनो आहे। तंहिं करे इहे सभु मामला आहिनि जेके पॉलिटिक्स में बहस में अचणा आहिनि, जेके अॻिते हली थींदा। ईअं बि थी सघे थो छो त हिन वक़्तु सूरत हाल एतिरी त अहम आहे, छो त हिन ज़रूरी न आहे त जंग हाणे सिर्फ़ु बंदूकुनि सां ऐं टैंकुनि सां खटी वञे। जंग एसाबी तौर बि खटिबी आहे, जंग मुआशी तौर बि खटिबी आहे, जंग हिकमत अमली सां बि खटिबी आहे। अपोज़िशन फ़िलहालु PTI जी हुकूमत खे किराइण जे तमामु वेझो पहुची चुकी आहे, जेका सुभाणे उन जो आख़िरी फाइनल मैच थियणो आहे, पर उन जो आलमी सियासत ते बि वॾो आहे ऐं चयो वञे पियो त रुॻो अॻे अमेरिका जो असर रसूख़ हिते हलंदो हो, पर हाणे वेझड़े असर में जेको आहे सो इंडिया जो बि वॾो अमल दख़ल पाकिस्तान जे पॉलिटिक्स में वधी वियो आहे। जीअं मिसाल हींअर श्रीलंका में मुज़ाहिरा पिया हलनि, उन मुज़ाहिरनि में वॾो इमदादी खाधो सामान खणी इंडिया उते पहुतो आहे। इहो थी सघे थो त हिन वक़्तु इक़्तिसादी तौरु पाकिस्तान ॾाढी ॾुखी सूरत हाल में आहे ऐं हिते वॾी हिकिड़ी सियासी वारी छिकताण बि मौजूदु आहे। उन मंझि
असांजे पाड़ेसरी मुल्क तौरु जंहिंखे असीं तमामु हिकिड़ो पंहिंजो एनेमी सम्झूं था, सम्झी वेंदो रहियो आहे, उन जो अमल दख़ल तमामु घणो हींअर वधी वियो आहे इंडिया जो। तंहिं करे अॻिते हली थी सघे थो त इमरान ख़ान जी ॻाल्हि सियासी तौरु वधीक अहमियत अख़्तियार करे वञे। अच्छा, बज़ाहिर त इमरान ख़ान वटि का चाल बची न आहे। तव्हां हींअर अमेरिका जी ॻाल्हि कई, त अमेरिका जो जेको इहो नालो आहे या इहो खणी चइजे जेको ख़त इमरान ख़ान पंहिंजे जलसे में विलायो, छा इहो हिकिड़ो इमरान ख़ान जी प्रोटेक्शन साबित थी सघे थो, या अमेरिका जो नालो या इहो ख़त, इहो आख़िर मामिलो छा आहे? छा इहो आख़िरी इमरान ख़ान जी उमेदु या इमरान ख़ान जी हुकूमत जी बचण जी आख़िरी उमेदु थी सघे थी, इहो जेको ख़त हुन लहिरायो? इन ख़त जो सियासी तौरु वॾो हिकिड़ो इम्पैक्ट साम्हूं अचिणो आहे। फ़िलहाल इमरान ख़ान उन खे सियासत में शो कयो ऐं बज़ाहिर हुन उन खे बुनियादु बनाए स्पीकर जेको इजलास उन्हनि जी अदम एतमाद जी तहरीक खे रद्द कयो, जंहिंखे अॻिते हली सुप्रीम कोर्ट वरी रद्द कयो उन फ़ैसिले खे, पर सुप्रीम कोर्ट में बि उहो ख़त जी ॻाल्हि डिस्कस थी ऐं PTI जे वकील जॾहिं इहा ॻाल्हि उते पेश कई त कोर्ट लाइ हुन जो वकील जो चवणो हुयो त इन ख़त जो ज़िक्र बंदि इजलास में कयो वञे, इन कैमरा इजलास में कयो वञे, पर सुप्रीम कोर्ट इहा ॻाल्हि न तस्लीम कई। पर इन जे बावजूदु उहो ख़त पाकिस्तान जे क़ौमी सलामती कमेटीअ में पेश थियो आहे, उहो काबीना में पेश थियो आहे, उहो पाकिस्तान जे पार्लियामानी कमेटीअ में पेश थियो आहे, तंहिं करे ऑन रिकॉर्ड हिकिड़नि वॾनि इदारनि में डिस्कस हेठि आयो आहे। पर इहे ॻाल्हियूं छो त अमेरिका जो हिन असांजे मुल्क में वॾो सियासी असर रसूख़ रहियो आहे ऐं इहो बि चयो वेंदो रहियो आहे त पाकिस्तान में इक़्तिदार, इस्लामाबाद जे इक़्तिदार में जेका रस्तो आहे उहो हमेशह वाशिंगटन मां वेंदो आहे। तंहिं करे अहिड़े कल्चर में ऐं हिकिड़े जिथे इहो तय थींदो हुजे त हिते सभु फ़ैसिला अमेरिका जी मर्ज़ी सां थींदा आहिनि, उते इमरान ख़ान पाकिस्तान जे वज़ीर अज़म तौरु अमेरिका ते तनक़ीद कई आहे। इहा अॻिते हली ज़रूरु पाकिस्तान जे सियासत में किथे न किथे डिस्कस हेठि अचणी आहे ऐं ईंदड़ इलेक्शन थी सघे थो त सिर्फ़ु हीअ जेका ईंदड़ हुकूमत आहे, जेका सुभाणे अदम एतमाद जे नतीजे में नई हुकूमत ईंदी, उहा ईंदड़ सिर्फ़ु बजट पास करण खां पोइ उहा ख़ुदि इलेक्शन जो ऐलान करे छॾे ऐं तंहिं करे इलेक्शन तमामु मुतविक़ आहे ऐं ईंदड़ इम्कानी जेके ॻाल्हियूं आहिनि उन में इहे सॼियूं घणियूं बहस हेठि अचणियूं आहिनि। पर इहो बि थी सघे थो त ईंदड़ दौर में ख़ुदि इमरान जी हुकूमत, इमरान जे ख़िलाफ़ु हीअ ईंदड़ हुकूमत जेका नई हुकूमत मुतविक़ आहे, उहा हिन जे ख़िलाफ़ु का तादीबी कार्रवायूं करे, हिननि खे गिरफ़्तार करे, हिन जे ख़िलाफ़ु हिकिड़ा वॾा हिन जे मिसिस जे ख़िलाफ़ु करप्शन जा हिकिड़ा ॻाल्हियूं सोशल मीडिया ते तमामु घणियूं हलंदड़ आहिनि त हुन पंहिंजी सहेली जे ज़रिए तमामु वॾी करप्शन कई आहे। इहे केस सुभाणे हली वञनि, इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु नवां केस खुलनि, इहे सभु ईंदड़ वक़्त जा मुतविक़ बहस हेठि अचणा आहिनि। पर इन खां वधीक ॿियो बहस हेठि अञा ही ॻाल्हियूं अचणियूं आहिनि। सदर जे ख़िलाफ़ु इन बीच में कई वञे ऐं गवर्नर जेके आहिनि सूबनि जा हटाया वञनि, इहे ईंदड़ हुकूमत जे लाइ वॾा मसइला अञा आहिनि। उन खां सवाइ ईंदड़ इलेक्शन मंझि मतिलबु त हिकिड़ो नओं बहस अचिणो आहे, उहो ई वधीक दिलचस्पु हूंदो। तंहिं करे असांखे उहो ईंदड़ हुकूमत ॾांहुं वक़्त जो इंतज़ारु करणु खपे त सुभाणे खां पोइ छा थो थिए। मतिलबु सुभाणे खां पोइ मुल्क जो माहौल मुकमल तरह सां तब्दील थी सघे, हिकिड़ो तब्दील हूंदो ऐं यकीनन उन तब्दीलीअ खे हिकिड़े वॾे ख़ुशगवार अंदाज़ में ॾिसणु खपे त हिकिड़ी नए पॉलिटिक्स ॾांहुं वेंदासीं ऐं उन में इमरान ख़ान ज़ाहिर आहे वॾे अरसे खां इक़्तिदार हुनखे सिर्फ़ु 3.5 साल रहियो आहे, पर उहो वॾो अरसो हूअं बि पार्लियामानी पार्टीअ में अपोज़िशन तौरु पंहिंजो किरदारु अदा कंदो रहियो आहे ऐं भरपूर अंदाज़ में हुन उहो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। तंहिं करे असीं उमेदु कयूं था त उहो पाकिस्तान जे पॉलिटिक्स में भरपूर किरदारु अदा अपोज़िशन तौरु कंदो। वरी महिरबानी सर, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। नाज़रीन, ही हुआ इसहाक़ मगरू साहब, सीनियर साफ़ी ऐं तजज़ियेगार, जंहिं मुल्क जी जेका हिकिड़ी विचड़ंदड़ सूरत खे पंहिंजे तजज़िये मुताबिक़ तव्हां आवाम ॾांहुं उहो पहुचायो त आख़िर छा थियण वारो आहे ऐं छा थींदो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मूंखे ॾिसां इजाज़त, मिलंदासीं अॻिते हिकु नए मौज़ू सां गॾु।